मिसमात सदोरी ज़ाल मरहूम मुहर्रम अली ढोल वेठल ॻोठ सूमर ख़ान ढोल दाहींदे ॿुधायो त मूंसां मुंहिंजो वॾो भाउ कोड़ल ख़ान ऐं उन जा पुट नाले जब्बार ढोल निज़ाम ढोल लतीफ़ ढोल ऐं ॿिया असां मथां हथियार खणी हमिलो कयो आहे। ही हथियारनि जे ज़ोर ते असांजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं असांजे घर ॾांहुं वेंदड़ लंघ बंदि कयो आहे। हुन जो चवणु हो त असां ग़रीब ऐं बेपहुच आहियूं ऐं कोड़ल वॾो ॾोहारी आहे ऐं ज़ालिम बासर आहे। ही बदकार माण्हू आहे। असां न्याणियुनि खे गार गंद करे थो ऐं हिरासा करे थो ऐं कूड़ा केस दाख़िल करे थो। हुन जो पुटु पुलिस वारो आहे जेको पंहिंजी ड्यूटी जो नाजाइज़ फ़ाइदो वठी असांखे तंग करे थो। हुन वधीक दाहींदे ॿुधायो त असां सां वॾो ज़ुल्म थी रहियो आहे। उन मौक़े ते हुन पंहिंजनि ॿारनि समेत नेशनल प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो कंदे आला अख़्तियारनि IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज़ खां घुर कंदे मुतालबो कयो त कोड़ल ख़ान ढोल ऐं उन जे पुट ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट मंज़ूर मलिक, ब्यूरो चीफ नौशरो फिरोज़।